सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मीरा तमाम जल्द मरंदे पर उन खां पहिरियां असां मूसा जो बिलो कयूं पोइ आशू तुझे घर में गिड़ी थस। आशू मीर के मारण एतिरो सवलो न आहे जेतिरो तूं समझी थो। मरू मां पाण खे ॾोही तॾहिं सम्झां जॾहिं सारा घर जी चाउठ औरंगे ॿाहिरि न वञे या मां अजाई उफ़ान ते हुनखे मारियां हा त पोइ पाण खे ॾोही महसूसु कयां। इहा ॻाल्हि तूं चई सघी थी त जेके बि सारा खे वरगड़ाइण वारा हुया उहे अञा ज़िंदा आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे सज़ा नथो ॾियां त पोइ बराबरि मां पाण खे ॾोही सम्झंदुसि। वरगड़ाइण वारनि खे मां छॾींदुसि कोन। कुछ ॾींहं मुंहिंजे गुदामनि ते रह, बाक़ी अवेल सवेल ईंदो रह। जेको तव्हांजो हुकुम नवाब खान। पर सजावल जी मुंहिंजी पुठीअ पोयां वार त कोन कंदे न। ईअं न त मां तो ते एतबार कयां ऐं तूं मुंहिंजो एतबार टोड़े वेहीं। न नवाब खान न, मूं सजावल जी पुठी में वार कोन कयो, पर सजावल मुंहिंजी पुठी में वार कयो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।